जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लोड जी रिपोर्ट ॾींदा हलूं त पीर सादिक लग पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणे MPA मरहूम मलार खान राजपर जे पुट इम्तियाज़ राजपर, परवेज़ राजपर, ज़ुल्फ़कार राजपर, मुश्ताक राजपर जे भाउ ऐं पैरामेडिकल स्टाफ सिंध जे चीफ ऑर्गेनाइज़र हिज़बुल्लाह राजपर जे साले रियाज़ मलार राजपर जी जनाज़े निमाज़ संदसि अबाणे ॻोठ में अदा कई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि समेत सियासी समाजी ऐं मज़हबी जमातुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े निमाज़ अदा करण बाद मरहूम खे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो, जॾहिं त तॾो संदसि रिहाइशगाह ते विछाए वियो आहे, जिते मरहूम जे वारसनि सां ताज़ियतनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। उन मौक़े ते मरहूम जी मग़फ़िरत लाइ इज्तिमाही दुआ पिणु घुरी वई आहे।